एक तरफ़ सिंध हुकूमत तैलीम जे सुधारे जूं दावाऊं पई करे त ॿिए तरफ़ गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल चांडिया नंगर बदीन जो तमीराती कम 2 साल गुज़रण बावजूद बि मुकमल नाहे थी सघियो। एजुकेशन वर्क्स खाते जी नाअहली सबबि इलाइक़े जे 200 खां वधीक नियाणियुनि लाइ तैलीम जो हासिल करणु मुश्किल बणियल आहे। अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे त एजुकेशन खाते जे रिकॉर्ड में स्कूल जो कमु 2018 में मुकमल ॾेखारियो वियो आहे, मगर हक़ीक़त बिल्कुलु उन जो उबतड़ आहे। स्कूल जो फर्नीचर, बेंचूं, कुर्सियूं, डेस्कनि समेत लखें रुपयनि जो सामान उस में सड़ी रहियो आहे। उन सिलसिले में इलाइक़े वासियुनि स्कूल आॾो एहतिजाज कंदे चयो स्कूल है इनके 3 साल का वठी जो कम पे हले ही 4 साल शुरुआत थी है। इनमें इलाही मूं दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि ऐं इंजीनियर सां मिलियो आहियां। इन जो एक्सो जो आयो हैदराबाद खां वॾो ऑफिसर उन सां मिलियसि। ठेकेदार पंहिंजा ज़ाती कम ॿिया कराए पियो। इन सां गॾु जेके ॿिया स्कूल ॾठा टुटा उहे स्कूल सभु फाइनल थी हलिया। असांजे स्कूल जूं छोकिरियूं हिन स्कूल जेके से मैडमूं हुन जेको छोकिरनि जो चांडिया नगर असां स्कूल प्राइमरी जो उते वञनि थियूं, उहो स्कूल हितां खां सम्झो 2 किलोमीटर 3 किलोमीटर परियां आहे। नौजवान छोकिरियूं आहिनि ऐं इंजीनियर सां 5 खां 8 10 चक्कर मिलियो आहियां। मूंखे चवंदा बाबा बजट कोन्हे का ही कोन्हे का। पहिरीं पंहिंजे अंदरि विच में टांकी वॾी हुई उहा स्टार्ट करे छॾियूं ऐं दरियूं जेके लॻायूं सभु पुराणियूं लॻायूं। उहे बि कुझु वरी बि कढियूं अथनि, कुझु वरी बि उहे साॻी पुराणी लॻियूं आहिनि। ऐं गेट जेको असांजो मेन ही लॻियल हो, असांजो 8 फुट जो गेट लॻियल हो, उहो कढी असांजो 4 फुट जो गेट जेको तव्हां चादर लॻी पई आहे सफ़ा अहिड़ी आहे, माना हफ़्तो बि गेट कोन हलंदो। ऐं अंदरि असांजी न स्कूल जी टांकी जेका मथे सीमेंट वारी मंज़ूर थियल हुई उहा कोन ठही आहे। 23.24 लख रुपया असांजी स्कीम आहे जंहिंमां असांजो जो कमु थियो आहे सो तव्हां ॾिसो पिया सिर्फ़ु 6 फुट खां 3 फुट मथे ॾाठो अथनि, हिकिड़ो एक्स्ट्रा कमिरो ठहियो आहे। बाक़ी सभु कमु पुराणो आहे। ऐं असांजी रुकेश DC साहब खे ऐं गवर्नमेंट खे बराए महिरबानी असांजे स्कूल जो कमु असांखे सुठे मां करायो। हाणे छोकिरियूं वीचारी परेशान लॻी पई पाड़े उहो ख़बर किथे पढ़नि थियूं किन में किथे, पर स्कूल जो तैलीम सही दर बदर लॻी पई आहे। ठेकेदार लाइ ग़लति मटीरियल लॻाए हुन में छा आहे केरु पुछण वारो उनखे कोन्हे आई। ऐं तंहिंखां पोइ असां इलाही जेको एप्लीकेशन वग़ैरह ॾिनियूं आहिनि उनखे, पर उनजी अञा ताईं को रद्द अमल कोन थियो आहे। तंहिंजे करे असांजो गवर्नमेंट 2.5-3 साल थी विया आहिनि, तक़रीबन 2.5-3 साल थी विया आहिनि। ऐं वार्ड नंबर 1 में असांजो इहो चांडिया नगर में प्राइमरी आहे। छोकिरियूं तक़रीबन हिन में आहिनि 200 खनि छोकिरियूं आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त स्कूल जो तमीराती कमु जल्द मुकमल कराए नियाणियुनि तोड़े वालदेन जी बेचैनी ख़तमु कई वञे। अब्दुल सत्तार मल्ला, सिंध सुकार न्यूज़, बदीन।